रिपोर्टर सांगड़ महमूद कायम खानी की रिपोर्ट मूजिब राजेश कुमार हर्षदानी तरफां हर्षदानी हाउस सांगड़ में रोशनी के त्यौहार दिवाली मल्हाइण जे लाइ हिकु तक़रीब कोठाई वई, जंहिंमें डिप्टी कमिश्नर सांगड़ डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा, ज़िले काउंसिल के चेयरमैन सैयद रियाज़ हुसैन शाह खुरासानी, सीनियर सुप्रीडेंट पुलिस SSP सांगड़ गुलाम नबी कीरो, डिप्टी डायरेक्टर इतलात जफ़र अली मंगी, म्यूनसिपल चेयरमैन राशिद इस्लाम मुगल, असिस्टेंट कमिश्नर सांगड़ शफीक ईमानदारी सर, DSP सांगड़ लोंग खान शहर समेत शहर के सियासी समाजी वापारी बिरादरी के माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब दौरान मीडिया से ॻाल्हाईंदे डिप्टी कमिश्नर डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा चयो त दिवाली ख़ुशियुनि जो त्यौहार आहे। असां ज़िले समेत मुल्क में मज़हबी हम आहंगी के फ़रोग़ ॾियण जे लाइ हिक ॿिए जी ईदनि ऐं त्योहारनि में शिरकत करे ख़ुशियूं विराईंदा आहियूं। हीउ सिलसिलो सिंध में सदियों पुराणो आहे। ज़िले काउंसिल चेयरमैन SSP चयो त असीं सभु सदियुनि खां हिन सरज़मीन ते आबाद आहियूं ऐं हिक ॿिए जी ख़ुशियुनि में भाॻे भाईवार रहंदा आहियूं। उन मौक़े ते राजेश कुमार हरसादानी आयल महिमाननि जो शुक्रियो अदा कंदे चयो त दिवाली ॾींहंनि में अमन जो त्यौहार आहे। उन सिलसिले में असीं ॾियारी ॿारे घरनि खे सींगारे ख़ुशियूं मल्हाईंदा आहियूं।